अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां तव्हांजो मेज़बान मुदस्सिर नज़र बलोच। इबरत टीवी जी आलमी कप 2023 जे हवाले सां स्पेशल ट्रांसमिशन में तव्हांखे भलीकार चवां थो। आलमी कप में अॼु असां ज़िक्र कंदासीं पाकिस्तान ऐं ऑस्ट्रेलिया जे मुक़ाबले जी। पाकिस्तान हिन इवेंट में पंहिंजा 3 मैच खेॾिया आहिनि, जॾहिं त ऑस्ट्रेलिया बि 3 मैच खेॾिया आहिनि। पाकिस्तान जे हिसे में 3 मां 2 कामयाबियूं आहिनि, जॾहिं त रिवायती हरीफ़ भारत खां पाकिस्तान शिकस्त खाधी। ॿी तरफ़ ऑस्ट्रेलिया पंहिंजा 2 मैच हाराया आहिनि ऐं सिर्फ़ु 1 कामयाबी हासिलु कई आहे। जेकॾहिं वर्ल्ड कप में ॿिन्ही टीमनि जे दूबदू मुक़ाबलनि जो ज़िक्र कयो वञे त 1975 खां 2019 ताईं ॿिन्ही टीमनि मैच में 10 मुक़ाबला थिया आहिनि, जंहिंमां 6 में ऑस्ट्रेलिया कामयाबी हासिलु कई आहे, जॾहिं त 4 में पाकिस्तान कामयाबी हासिलु कई आहे। हिन इवेंट में ॿिन्ही टीमनि जी कारकर्दगी ते नज़र विझूं त पहिरियां ऑस्ट्रेलिया जो ज़िक्र कयूं त ऑस्ट्रेलवी बैटिंग ऐं बॉलिंग ॿिन्ही जी कारकर्दगी अदम तसलसल जो शिकार रही आहे, जंहिंजे करे टीम मुसलसल 2 मैच हाराया इब्तिदाई तौर ते। वरी जेकॾहिं पाकिस्तान जी बैटिंग ऐं बॉलिंग जो ज़िक्र कयूं त पाकिस्तान जी बैटिंग ऐं बैटिंग 1 मैच में हली आहे, जॾहिं त 2 मैचनि में उन्हनि जी बैटिंग थोरो अदम तसलसल जो शिकार रही, जॾहिं त बॉलिंग 3 मैचनि में एतिरी का ख़ासि कारकर्दगी न ॾेखारी आहे, जंहिंजे करे पाकिस्तान जे बॉलिंग अटैक ते तमामु घणी तनक़ीद कई पई वञे। गुज़िरियल मैच में असां ॾिठो त भारत खां शिकस्त बैदि इहे क्यासा रहियूं हलियूं त टीम में कुझु चेंजिंग थींदी ऐं टीम जे ख़ासि तौर ते टीम जी ओपनिंग जोड़ी जंहिंमें इमाम उल हक़ ते तमामु घणी तनक़ीद कई पई वञे, उनखे चेंज कयो वञे, उनखे ड्रॉप करे फ़खर ज़मान खे मौक़ो ॾिनो वञे। पर असां वटि जेके इतलात आहिनि हिन वक़्तु ताईं त फ़खर ज़मान जे जेका गोॾे में इंजरी थी आहे उन में अञा ताईं का बहितरी न आई आहे। जॾहिं त ॿी ख़बर पाकिस्तान जे खेमे मां बुरी इहा आहे त आगा, सलमान, अब्दुल्ला शफ़ीक़ ऐं ज़मान ख़ान जेको फास्ट बॉलर आहे, इहे हिननि टिनी खे फीवर आहे, जंहिंजे करे अॼोकी मैच में उहे अवेलेबल न हूंदा। बहरहाल उहो बि टीम टॉस खां अॻे जेकॾहिं उन्हनि जी तबियत में का बहितरी अची वई त टीम में का चेंजिंग मुतवक़्क़े आहे। सो ॾिसिजे त पाकिस्तान अॼु कहिड़ो कॉम्बिनेशन मैदान ते लाहे थो। अॼोकी मैच ऑस्ट्रेलिया ऐं पाकिस्तान लाइ तमामु घणी अहम आहे, छाकाणि त जेकॾहिं पाकिस्तान अॼु मैच हाराए थो त 4 मां हुन वटि 2 कामयाबियूं 2 शिकस्तूं हूंदियूं। जेकॾहिं ऑस्ट्रेलिया अॼु मैच हाराए थो त 4 मां हुन वटि 3 शिकस्तूं थी वेंदियूं, जंहिंजे करे हुननि जो टॉप 4 में पहुचण जो जेको आहे इम्कानु आहे उहो तमामु घटि थी वेंदो हुयो। सो ॾिसूं त अॼु बाबर 11 कहिड़ी रीति पंहिंजी परफॉर्मेंस ॾेखारे थो, ख़ासि तौर ते उन जी बैटिंग ऐं उन जी बॉलिंग खे कहिड़ी तरह उहो यूटिलाइज़ करे थो। ॿी तरफ़ पैट कमिंस कहिड़ी रीति पंहिंजो कॉम्बिनेशन बहितर आणे थो जेको पाकिस्तान खे जेको आहे शिकस्त ॾेई सघे। सो अचो त मैच खे इंजॉय था कयूं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान मुदस्सिर नज़र बलोच खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।